नाज़रीन गढ़ी यासीन जे सूबे तक PS 9 ते नंढी चूंड लाइ वोट जी ॻणप जारी आहे, जॾहिं त गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेहरान टीवी जे रिपोर्टर कादिर दात महर खान जी। कादिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ही गड़ियासीन में आगाज़ वफ़ात खां पोइ जेको ख़ाली थियल टको हुयो PS 9 ते सॼो ॾींहुं इलेक्शन जारी रही, वोटिंग जो अमल जारी रहियो ऐं हाणे नतीजा अचण शुरू थिया आहिनि। पोलिंग स्टेशन बामशेड़ महर ते PPE जे उमेदवार आगा शहबाज़ दुरानीअ खे 990 ऐं JUI जे उमेदवार रशदुल्ला अमरोटीअ खे 9 वोट। अहिड़ीअ रीति पोलिंग स्टेशन रोक ते PPE जे उमेदवार खे 1357 ऐं JUI खे 37। पोलिंग स्टेशन फ़कीर शेर मोहम्मद मंगरू ते PPE उमेदवार खे 158 ऐं JUI खे 8। पोलिंग स्टेशन दोदो ॻोठ ते PPE उमेदवार आगा शहबाज़ दुरानीअ खे 1138, JUI उमेदवार खे 193 वोट। अहिड़ीअ रीति करीम बश्क ख़ान जाफ़ी ते पोलिंग स्टेशन ते 951 PPE ऐं JUI उमेदवार खे 148 वोट पिया आहिनि। मजमूई तौर ते हिन महिल ताईं जेके नतीजा अची चुका आहिनि त आगा शहबाज़ खान दुरानी 40,000 ऐं JUI उमेदवार खे 1200 वोट मिली सघिया आहिनि। जॾहिं त हिन महिल ताईं वोटिंग जो अमल ख़तमु थी चुको आहे ऐं नतीजा अचणु शुरू थी विया आहिनि। जी कादिर दात, महिरबानी।